अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाहा हक्क तुकातिही वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि यस्सिर वला तुअस्सिर वतम्मिम बिल खैर व बिका नस्तईन या फ़ताह या फ़ताह रब्बि ज़िदनी इल्मा। हितां खां टे आयतूं अची रहियूं आहिनि जिन में उम्मत मुसलमा खे तमामु अहम ज़िम्मेवारी अल्लाह ताला ॾेई रहियो आहे, छो जो हीअ उम्मत ता क़यामत ताईं क़ाइमु रहंदी। हिन उम्मत खां पोइ ॿी का बि उम्मत नाहे अचणी, छो जो हीअ आख़िरी उम्मत आहे। असां आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आख़िरी उम्मत आहियूं। यकीनन हिन उम्मत ते अहिड़ो वक़्तु बि ईंदो जो हीअ उम्मत उरूज ते बि हूंदी ऐं ज़वाल पज़ीर बि थींदी। पोइ जॾहिं हीअ उम्मत ज़वाल पज़ीर थी वञे त इन खे वापसि उथणो कीअं आहे, उनखे कहिड़ी तरह कोशिशि करणी आहे। अलाह ताला फरमाए थो त पोइ हीउ वाहिद क़ुरान ई ज़रियो आहे। हिन क़ुरान जे ज़रिए ई तव्हांखे सहारो हासिलु करिणो आहे, तव्हांखे वरी उथणो आहे, वरी तव्हांखे उरूज हासिलु करिणो आहे। अॼु पूरी उम्मत मुसलमान जो हालात तव्हां सभिनी जे साम्हूं आहिनि। अॼु असां कुझु ख़ासि इज़त वारा बि न आहियूं ऐं असांजा हालात बि कुझु दुरुस्त न आहिनि। पूरी दुनिया जा जेके बि ज़ालिम मुमालिक आहिनि, सभ खां पहिरीं इसराईल ऐं पोइ वरी ईसायुनि जा मुमालिक यानी अमेरिका वग़ैरह, इन्हनि सभिनी जो बि निशानो हींअर मुसलमान ई आहिनि। फ़लस्तीन हुजे या को ॿियो शाम या अञा के ॿिए मुसलमान मुल्क, सभिनी ते इन्हनि ज़ालिमनि जा ज़ुल्म हलनि पिया। पर अफ़सोस सां ॿिया तमामु अरब मुमालिक वेंदे असांजो मुल्क बि निंड पिया आहियूं। असां ते को फ़र्क़ु ई कोन थो पवे। अॼु बहैसियत उम्मत मुसलमान असां नाकाम थी चुका आहियूं। हुन जे बारे में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, अलाह ताला हिन किताब यानी क़ुरान मजीद जे ज़रिए क़ौमुनि खे उरूज अता कंदो आहे ऐं क़ौमुनि खे ज़लील कंदो आहे। यानी जेकी क़ौमूं हिन क़ुरान खे पकड़ींदियूं, हिन क़ुरान ते अमल कंदियूं, त अलाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त उहे क़ौम उरूज ते वञी पुॼंदी, पंहिंजी इज़त हासिलु कंदी, उहा ग़ालिब थी वेंदी, ऐं जेके क़ौमूं हिनखे छॾींदियूं उहे ज़लील थी वेंदियूं। असांखे ई वठी ॾिसो, बाक़ी उम्मत मुसलमान खे छॾियो, असां पंहिंजे मुल्क खे ई ॾिसी वठूं, केतिरी इज़त असांजी बाक़ी आहे। ॿाहिरि असां चोरनि जे नाले सां सुञाता वञूं था। अलाह असांजे हाल ते रहम फरमाए। असांजी ज़िलत जी वजह बि इहा ई आहे त असां हिन क़ुरान खे, अलाह जे किताब खे, अलाह जी रसी खे छॾे वेठा आहियूं। अॻियां आयतूं अचण वारियूं आहिनि, अलाह फरमाए थो त मुंहिंजी रसी आहे, मुंहिंजी रसी खे मज़बूती सां पकड़ियो। ए ईमान वारो, अलाह खां ईअं टिॼो जहिड़ो उन खां टिॼण जो हक़ु आहे, ऐं हिन दुनिया मां ईअं रुख़सत न थिजो मगर मुसलमान थी। हिन अलाह फरमाए थो न, दुनिया मां तव्हां जॾहिं वञो, जॾहिं तव्हां ते मौत अचे त तव्हां हालत मुसलमान में हुजो, तव्हां फर्मा बरदारी जी हालत में मरिजो। ईअं न थिए जो तव्हां ते मौत अचे ऐं तव्हां उन वक़्तु मुंहिंजा नाफ़रमान हुजो। इंसान खे कहिड़ी ख़बर त हू कॾहिं मरंदो, हुनखे कहिड़ी ख़बर त कहिड़ी हालत में हुन ते मौत ईंदी, हुनखे कहिड़ी ख़बर त कहिड़ी जॻह ते हुनखे मौत ईंदी। छा इंसानु पोढ़ो थी मरे इहो लाज़मी आहे? क़ुरान त फरमाए थो मौत जो वक़्तु हर कंहिं लाइ मुक़ररु आहे। ज़रूरी न आहे त केरु पोढ़ो थी मरे, जवानी जी हालत में मरनि था, ॿार मरनि था, पर हिन वक़्तु पूरी उम्मत मुसलमान ऐं ख़ुसूसन असांजो मुल्क इस्लामी जमहूरिया पाकिस्तान फर्मा बरदार न आहियूं अलाह जा। अलाह फरमाए थो त मुंहिंजा फर्मा बरदार थियो, मूंखां ईअं टिॼो जीअं मूंखां टिॼण जो हक़ु आहे। पर अफ़सोस सां असां माण्हुनि खां ईअं टिॼूं था जेको अलाह खां टिॼणु घुरिजे, ऐं अलाह खां ईअं नथा टिॼूं जीअं अलाह खां टिॼणु घुरिजे। अलाह चाहे थो, अलाह ताला फरमाए थो क़ुरान में त पंहिंजे मुल्क में, पंहिंजे इलाइक़े में मुंहिंजे दीन खे नाफ़िज़ करियो, ईअं अमल करियो जीअं तव्हांखे मुंहिंजे नबी करे ॾेखारियो आहे। नबी बहितरीन नमूनो आहे तव्हांजी ज़िंदगी में। अलाह ताला फरमाए थो तव्हांजी ज़िंदगीअ जा जेके बि मामलात आहिनि, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी खे कवर करे चुको आहे। को बि अहिड़ो मामिलो न आहे जेको रहिजी वियो हुजे। असां पंहिंजे अॻवाननि खे ॾिसूं, पंहिंजे हुकुमराननि खे ॾिसूं, छा उहे हालत फर्मा बरदारी में आहिनि, या वरी जेके मरी चुका आहिनि या जेके मरनि था उहे हालत फर्मा बरदारी में आहिनि या न आहिनि। अलाह त फरमाए जेकॾहिं हालत नाफ़रमानी में मूं वटि आयो त पोइ तव्हांजो ख़ैरु कोन्हे को, मरिजो त हालत फर्मा बरदारी में। ऐं तव्हां सभई गॾिजी अलाह जी रसीअ खे मज़बूतीअ सां पकड़ियो ऐं तफ़रक़े में न पओ, फ़िरके वारियत में न वञो, गिरोह गिरोह न ठाहियो, पंहिंजा टोला टोला न ठाहियो, जुदा जुदा न थियो, अलॻि अलॻि न थियो पाण में। ऐं पाण ते अलाह जी नेमत खे यादि करियो, जॾहिं तव्हां हिकु ॿिए जा दुश्मन हुआ त अव्हांजी दिलियुनि में मुहबत विधाई, जो अव्हां संदसि फज़ुल सां फ्री भाइर थी पिया। ऐं जॾहिं अव्हीं बिल्कुलु दोज़ख जे खॾे जे किनारे ते हुआ त अव्हांखे उन खां बचायाई। अहिड़ी तरह अलाह तव्हां लाइ पंहिंजूं आयतूं खोले खोले बयानु करे थो त मन तव्हां हिदायत वारा थियो। मुसलमाननि जे लाइ ही किताब यानी क़ुरान, अलाह जो कलाम,
रस्सी आहे। अलाह ताला फरमाए थो, ही मुंहिंजी रस्सी आहे। छो रस्सी जा ॿ छड़ा थींदा आहिनि, हिकिड़ो हिन पासे त ॿियो हिन पासे। अलाह ताला फरमाए थो त ही मुंहिंजो क़ुर आहे, इन जा बि ॿ छड़ा आहिनि। हिकिड़ो मूं वटि आहे लोहे महफ़ूज़ में, ऐं ॿियो मूं तव्हां वटि मोकिलियो आहे ज़मीन ते, हिन क़ुर जी सूरत में। इनखे मज़बूती सां पकड़ियो। इनखे पकड़ींदो त तव्हां पाण में फ़िरके वारियत में कोन वेंदा। हिनखे मज़बूती सां पकड़ण जे करे तव्हां सिरात मुस्तक़ीम ते क़ाइमु रहंदो। अॼु असां में फ़िरका बि इन ई वजह सां ठहिया आहिनि त असां अलाह जी रसी खे छॾे वेठा आहियूं। असां में फ़िरके वारियत विझण वारा बि इहे यहूद नसारा आहिनि। शिया सुन्नी खे ठाहिण वारा बि इहे यहूदी आहिनि। इब्न सबा इहो बदबख़्त हुयो जिन मुसलमाननि में इहो फ़िरको विधो। मुसलमान हिकिड़े ई अलाह जे दीन ते हूंदा हुआ। इब्न सबा इन्हनि खे जुदा करे कुझु शिया ठाहियईं, कुझु सुन्नी ठाहियईं। उन जी वजह इन लाइ त मुसलमाननि में कमज़ोरी पैदा थी वञे। मुसलमान हिकिड़े ई क़ुर ते हूंदा त मज़बूत हूंदा। जॾहिं उनखे जुदा कयो वेंदो, उन जा अलॻि अलॻि ग्रुप थी वेंदा, त उन्हनि जी उहा इतिहाद, उन्हनि जी उहा क़ुवत टुटी पवंदी। जॾहिं क़ुवत टुटी पवंदी त मुसलमाननि खे शिकस्त ॾियण बि आसानु थी पवंदो। यहूद नसरा जी इहा वॾे में वॾी साज़िश आहे। अॼु असां मुसलमान जेके पाण में विढ़िया पिया आहियूं, इन्हनि जे पुठियां इहे यहूद ऐं नसारा आहिनि। अलाह असांखे सम्झ अता फ़रमाए त असां पंहिंजे दुश्मननि खे सम्झूं, उन्हनि खे सुञाणियूं त उन्हनि जा मनसूबा, उन्हनि जी साज़िशूं कहिड़ियूं आहिनि। पोइ इन आड़ में हू असांखे खाई रहिया आहिनि। असांजे फ़लस्तीन, असांजे ईरान ऐं असांजे ॿियनि मुसलमान मुल्कनि खे हू तबाही बर्बादु करण ते लॻा पिया आहिनि। अलाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, वेझो आहे त ॿियूं क़ौमूं तव्हां ते ईअं किरी पवनि जीअं खाइण वारा प्यालनि ते किरी पवंदा आहिनि। त हिकिड़े चवण वारे चयो, छा असां उन वक़्तु तादाद में घटि हूंदासीं? छा अलाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हू जो असां ते किरी पवंदा जीअं खाइण वारा प्यालनि ते किरंदा आहिनि, त छा असांजी तादाद घटि हूंदी जो असांजे मथां हू किरी पवंदा? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त न, बल्कि तव्हां उन वक़्तु घणा हूंदव, पर तव्हां सभु ॿोॾ जी झग जी तरह हूंदव तादाद में त तमामु घणा, पर तव्हांजी तादाद उहा कम जी कोन हूंदी। तव्हां पाण में अलॻि अलॻि हूंदव, तव्हां में इतिहाद कोन हूंदव। ॿोॾ ईंदी आहे त पाणी जे वहकिरे जे करे मतिलबु जेका झग ठही वेंदी आहे, झग का मज़बूत कोन हूंदी आहे, तव्हां हुनखे आङुर सां खणंदो त उहा तव्हांखे सफ़ा नरम महसूसु थींदी। अलाह जो रसूल फरमाए थो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हांजो मिसाल ईअं हूंदो, ॾिसण में त घणा हूंदव पर तव्हांखे कम जा कोन हूंदव। अलाह ताला तव्हांजे दुश्मननि जे सीने मां तव्हांजो ख़ौफ़ कढी छॾींदो। साहबा खां ॿिया डिॼंदा हुआ, सिर्फ़ु हू नालो ॿुधंदा हुआ, हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु हू नालो ॿुधंदा हुआ, हज़रत अबू बकर, हज़रत उस्मान, हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हुम अजमईन जो, त उते ॾकण शुरू थी वेंदा हुआ। छो अल्लाह ताला उन्हनि जी दिलुनि में हिननि मुसलमाननि जो ख़ौफ़ विधो हो। जो मुसलमान सचा मुसलमान हूंदा हुआ, उहे तौहीद ते हूंदा हुआ ऐं अलाह जे दीन ते क़ाइमु हूंदा हुआ। अलाह जो रसूल फरमाए थो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त अलाह ताला तव्हांजे दुश्मननि जे सीननि मां तव्हांजो ख़ौफ़ कढी छॾींदो। छो जो तव्हां ख़ुदि अलाह जे दीन ते कोन हलंदव त पोइ अलाह तव्हांजी मदद छो कंदो भला, ऐं तव्हांजी दिलयुनि में वहन विझी छॾींदो। हिकिड़े पुछण वारे पुछियो त ए अलाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहो वहन छा आहे? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हीउ वहन यानी दुनिया जी मोहबत ऐं मौत जो ड्रिॼ आहे। तव्हां उन वक़्तु दुनिया जी मोहबत में लॻी वेंदो, तव्हां मालो दौलत जमा करण में लॻी वेंदो, तव्हां उन्हनि जे पेरनि में पिया हूंदव, उन्हनि जी ख़ुशामद, उन्हनि जी चमचागिरी करण जे लाइ, पंहिंजा उहिदा संभालण जे लाइ लॻा पिया हूंदव, पंहिंजी आख़िरत विञाए पंहिंजी दुनिया ठाहिण जे में लॻा पिया हूंदव, तव्हां मौत खां डिॼंदव। इहा ई वजह आहे त अलाह ताला तव्हांखे ज़लील कंदो ऐं तव्हांजे दुश्मननि खे तव्हां ते ग़ालिब कंदो। अॼु बि इहे ई हालात आहिनि। फ़लस्तीन जा जेके क़ैदी इसराईल में हुआ, उन्हनि ते उन्हनि इसराईलियुनि हिकिड़ो बिल पास कयो आहे त उन्हनि सभिनी खे सज़ाए मौत ॾिनी वेंदी। इहे हज़ारनि जी तादाद में आहिनि। हू हींअर बेवस आहिनि, पर पोइ बि शहादत जी ख़ुशी आहे उन्हनि जे चेहरे ते। माज़रत सां थो चवां त असांजे मुसलमाननि जे चेहरनि ते लानत आहे, ऐं ताक़त हूंदे बि असां उन्हनि खे रोकण जी कोशिशि बि कोन कंदासीं ज़ालिमनि खे, छो जो असां उन्हनि जे पेरनि में पिया आहियूं, उन्हनि जी ख़ुशामद जे लाइ पिया आहियूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ख़ुशि थी वञो, ख़ुशि थी वञो, यकीनन ही क़ुर हिकु ज़रियो आहे, जंहिंजो हिकु सिरो अलाह जे हथ में आहे ऐं ॿियो सिरो तव्हांजे हथ में आहे। इनखे मज़बूतीअ सां पकड़ियो, छो त उन खां पोइ तव्हां कॾहिं बि गुमराह ऐं हलाक न थींदव। तव्हांखे केरु गुमराह न करे सघंदो जॾहिं तव्हां हिन अलाह जी रसी खे मज़बूती सां पकड़े हलंदव। माज़रत सां पियो चवां, अॼु बि असां हिन क़ुर खे छॾे वेठा आहियूं। असांजी अक्सरियत जी इहा हालत आहे जो पंहिंजे पंहिंजे फ़िरके जे आलिमनि जे पुठियां लॻा पिया आहिनि। हू उन्हनि खे ई था ॿुधनि, ऐं हू जेका बकवास करे रहिया हूंदा आहिनि पंहिंजे वाइज़नि में, पंहिंजी तक़रीरुनि में, त उन जी तस्दीक करण बि असां दुरुस्त न आहियूं सम्झंदा। असां उन ते तहक़ीक़ बि न कंदा आहियूं त वाक़ई जेका ॻाल्हि चई रहियो आहे त इहा क़ुर हदीस मां आहे भई या न। बसि छो जो असांजो आलिम पियो चवे, अखियूं बंदि करे ढोरनि वांगुरु उन जे पुठियां हलूं पिया, ऐं जॾहिं असां उन्हनि जे पुठियां हलंदासीं त पोइ असांखे सिरात मुस्तक़ीम कॾहिं बि नज़र कोन ईंदी। शायदि नज़र अची बि वञे, पर हू असांखे उन ते हलण बि कोन ॾींदा, छो जो असां सिरात मुस्तक़ीम ते हलियासीं त हुननि जा धंधा बंदि थींदा
ऐं हुन जा धंधा बंदि थींदा त हू छिता थींदा, मिटी त कोन खाईंदा। ऐं पाण ते अलाह जी नेमत खे यादि करियो जॾहिं तव्हां हिक ॿिए जा दुश्मन हुआ। मदीने में जेके यहूदी रिहाइश पज़ीर हुआ, इन्हनि जूं पाण में शुरू खां वठी दुश्मनियूं रहियूं। हू हिक ॿिए जी जानुनि जा दुश्मन रहिया, हू हुननि जा पिया क़तल कनि त हू हुननि जा पिया क़तल कनि। इहा दुश्मनी उन्हनि जी शुरू खां वठी हलंदी रही। अलाह ताला फरमाए थो त इहो मूं तव्हां ते नेमत कई जॾहिं मूं तव्हांखे इस्लाम जी तौफ़ीक़ अता फरमाई। इन खां पहिरीं तव्हां पंहिंजा दुश्मन हुआ, पोइ मां तव्हांजी इन दुश्मनी खे मुहबत में तब्दील कयो। तव्हां दोज़ख जी खॾे जे क़रीब हुआ, मूं तव्हांखे उन खां बचायो। अहिड़ी तरह अलाह तव्हां लाइ पंहिंजूं आयतूं खोले खोले बयानु करे थो त मन तव्हां हिदायत वारा थो, मन तव्हां सिरात मुस्तक़ीम लहो, मन तव्हां बची वञो, मन तव्हां दुनिया में बि कामयाबु थियो त आख़िरत में बि कामयाबु थियो। ऐं तव्हां मां का जमायत या के माण्हू अहिड़ा ज़रूरु हुअणु घुरिजनि जेके चङाई जी तरफ़ सॾीनि, भलाई करण जो हुकुम ॾियनि ऐं बुराईअ खां रोकीनि, ऐं अहिड़ा ई माण्हू कामयाबु थियण वारा आहिनि। अलाह ताला हुकुम थो फरमाए ऐं क़ुर में ही हमेशह जोड़े में आयो आहे, अमर बिल मारूफ़ ऐं नही अनिल मुनकर, नेकी जो हुकुम ॾियो ऐं बुराई खां रोकियो, हमेशह जोड़े में आयो आहे। किथे बि ॿई अकेली हालत में कोन आया आहिनि त या सिर्फ़ु नेकी जो हुकुम करियो, सिर्फ़ु नेकी जो हुकुम करियो, सिर्फ़ु तबलीग करियो, न, जोड़े में आया आहिनि। नेकी जो हुकुम करियो, बुराई खां रोकियो। अलाह फरमाए थो त तव्हां मां हिकिड़ी जमायत या लाज़मी हुजणु घुरिजे जेका अलाह जी दीन जी तरफ़ माण्हुनि खे सॾे। जॾहिं उनखे ताक़त मिली वञे त पोइ हथ सां रोके। अॼु असांजा थाणा हुजनि, असांजूं अदालतूं हुजनि या असांजा ॿिया इदारा हुजनि, सभई अलाह जे ख़िलाफ़ु हली रहिया आहिनि, पर केर बि का बि अहिड़ी जमायत हींअर ताक़त वारी न आहे जेका उन्हनि ज़ालिमनि खे रोके त ही तव्हां ज़ुल्म बर्पा छो करे रहिया आहियो। उलमा जी बि फ़तवा आहे त जिथे तव्हां परेशान थी वञो, जिते ॾिसो त इहे राशी वेठा आहिनि सभई, अगरि तव्हांजो को जाइज़ कम बि न पियो थिए त उन्हनि खे रिश्वत ॾेई छॾियो। यानी उलमा जी अहिड़ी हालत आहे, फ़तवा ॾेई वेठा आहिनि, बजाए इन जे जो हू ख़ुदि जमा थियनि, हू हिकिड़ी मज़बूत जमायत ठाहिनि, इन्हनि सां टकराइजनि थाणनि में, त तव्हां छो ज़ुल्म पिया करियो। थाणनि जी हालत तव्हांखे मूंखां वधीक बहितर ख़बर हूंदी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं माण्हू गुनाह जो कमु थींदे ॾिसनि ऐं उनखे रोकण जी कोशिशि न कनि त अनक़रीब उन्हनि सभिनी खे अलाह जो अज़ाब घेरे वठंदो। अॼु असांजो पूरो मुल्क पाकिस्तान इन में मुब्तला आहे। असां ज़ुल्म खे ॾिसूं था त फ़ौरन मोबाइल कढूं था वीडियो ठाहिण जे लाइ या फ़ोटो कढण जे लाइ, अॻियां वधी हथ सां उनखे रोकण जी कोशिशि नथा करियो। अगरि इदारा आहिनि या को मुल्क ही आहे असांजो, चऊं था त अलाह पाण हिनखे ॾिसी वठंदो। अलाह त फरमाए पहिरीं मां तव्हांखे ॾिसंदुसि, जॾहिं तव्हांखे ताक़त हुई त तव्हां छो न उथिया, पोइ जॾहिं मुंहिंजो अज़ाब ईंदो त मां सभिनी खे हलाक कंदुसि। ईअं न त ही नेक माण्हू उनखे मां छॾे ॾियां, इहो अज़ाब सभिनी ते ईंदो, सभु उन में ज़लील ख़्वार थींदा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उन ज़ात जो कसम जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे, तव्हां ज़रूरु नेकी जो हुकुम ॾियो ऐं बुराई खां रोकियो, न त क़रीब आहे त अलाह तव्हां ते पंहिंजो अज़ाब नाज़िल करे, पोइ तव्हां उन खां दुआऊं घुरो पर उहे दुआऊं क़बूल न थींदियूं। इहा हदीस बार बार मां पोयां बयानु करे चुको आहियां ऐं इन जी सख़्ती सां वज़ाहत बि करण जी कोशिशि कई आहे। जिथे जिथे आयतूं ईंदियूं उते इहा हदीस मां बार बार बयानु कंदुसि, बार बार पेश कंदुसि। अॼु बि पूरे मुल्क में, पूरी दुनिया में असांजी दुआऊं घुरियूं वञनि थियूं, असांजे मुक़दस ॾींहंनि ते दुआऊं घुरियूं वञनि थियूं। जीअं मूं पहिरीं बर्ज़ कयो, जुमे में, ईद में, लैलतुल क़दर में, रमज़ान में, सभिनी में दुआऊं घुरूं था, पर हिकु बि क़बूल कोन थी थिए। अलाह साईं सभु दुआऊं खणी तव्हांजे मुंहं ते हणे थो ऐं चवे थो त दफ़ा थियो निकिरो हेॾां। तव्हां कोशिशि न करियो मां तव्हांजी दुआऊं क़बूल करियां, तव्हां अमल न करियो मुंहिंजे क़ुर ते, मुंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुनत ते, मां तव्हांजी दुआऊं क़बूल करियां, निकिरो। अॼु पूरी उमत निंड पई आहे, ऐं जॾहिं के निंड पियो आहे ऐं उन निंड मां अगरि को हिकु इंसान ऐं हिकिड़ी जमायत होश में अचे थी, उजागी वञे थी, त उन ते फ़र्ज़ु आहे त ॿियनि खे बि जाॻाए। अॼु असां निंड पिया आहियूं त असांजी हिकिड़ी जमायत ठहे, अलाह साईं फरमाए थो ज़रूरु ठाहियो उहा जमायत, ॿियनि खे बि जाॻायो। हू जेको पंहिंजो मक़सदु विसारे चुका आहिनि त उन्हनि खे यादि ॾियारियो, गॾायो सभिनी खे, हिकिड़ी ताक़त ठाहियो। पहिरीं ज़बान सां उन्हनि खे रोकियो, पोइ जीअं ताक़त अची वञे त उन्हनि जा गला पकड़ियो, उन्हनि खे चयो त इहो जीअं तव्हां कमु कयो त असां तव्हांखे करणु कोन ॾींदासीं। यकीननि सख़्तु आयतूं आहिनि, सख़्तु हदीसूं आहिनि, इहा ई असांजी कामयाबी जो रस्तो आहे, वरना ॿियो को बि ज़रियो कोन्हे, ॿियो को रस्तो कोन्हे को। ऐं तव्हां मतां उन्हनि जहिड़ा थियो जेके फ़िरक़नि में विरहाइजी विया ऐं चिटियुनि निशानियुनि अचण जे बावजूदि बि इख़्तिलाफ़ कयाऊं। अहिड़नि ई माण्हुनि लाइ यकीननि तमामु वॾो अज़ाब आहे। जॾहिं ताला जी रसी खे पकड़ींदो त तव्हां इख़्तिलाफ़ में कोन वेंदव, ऐं जॾहिं रसी खे छॾे ॾींदो त तव्हां इख़्तिलाफ़नि में हलिया वेंदव। यादि रखो त हिकु ॾींहुं अहिड़ो अचिणो आहे जंहिंमें केतिरा ई सफ़ेद या नूरानी चेहरा, चमकंदड़ चेहरा ख़ुशीअ में हूंदा ऐं केतिरा बदनसीब चेहरा पंहिंजी नामुरादीअ जे करे कारा हूंदा, ऐं जिन जा मुंहुं कारा हूंदा उन्हनि खां पुछियो वेंदो त छा ईमान आणण खां पोइ तव्हां कुफ़ुर इख़्तियार कयो, पोइ हाणे तव्हां कुफ़ुर करण जे एवज़ अज़ाब जो मज़ो चखो। तव्हां वटि अलाह जूं आयतूं आयूं,
पर तव्हां कॾहिं बि पंहिंजा कन कोन खोलिया। जे कन खोलिया त उन मां ॿुधण जी कोशिशि कोन कई। अगरि ॿुधियो त तव्हां वरी उन ते ईमान कोन आणंदो। हिसाब किताब जो ॾींहुं लाज़मी थियणो आहे। पोइ जिन अलाह जी ॻाल्हियुनि ते अमल कयो त अलाह फरमाए थो त उन्हनि खे मां कामयाबु कंदुसि, ऐं जिन अमल न करियो पोइ उन्हनि खे मां छॾींदुसि कोन। हिते मां तव्हांखे मोहलत ॾेई वेठो आहियां, छॾे वेठो आहियां। तव्हांजी जेका बि ज़िंदगी आहे 60, 70, 80 साल, इन विच में अलाह फरमाए थो मां मुदाख़लत नथो करियां। ईअं न आहे तव्हां कंहिंजो क़तल करियो था त मां तव्हांखे फौरन उते रोकियां या तव्हांजी ॿांह ऑटोमेटिकली किरी पवे। न, मां तव्हांखे छॾे थो ॾियां। तव्हांखे इख़्तियार वारो कयो आहे मूं, जेको कमु करणु चाहियो करियो। मूं ॾींहुं रखियो आहे फ़ैसिले वारो, उन ॾींहुं तव्हांखे मां ॾिसंदुसि त छा थो करियांव। ऐं जिन जा चेहरा चमकंदड़ हूंदा से अलाह जी रहमत में हूंदा, ऐं इहे ख़ुशि नसीब हमेशह उन हालत में ई रहंदा। अलाह असांखे इन्हनि में शामिल फरमाए, आमीन। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ही अलाह जूं आयतूं आहिनि जेकी असीं तोखे ठीक ठीक पढ़ी ॿुधायूं था। ऐं अलाह कॾहिं बि जहान वारनि सां ज़ुल्म करणु नथो चाहे। ऐं जेकी कुझु आसमाननि में आहे ऐं जेकी कुझु ज़मीन में आहे, तिन सभिनी जो मालिक अलाह ताला आहे। ऐं सभु मामला अलाह ताला ॾांहुं मोटाया वेंदा। तव्हांखे बि मूं वटि पेश थियणो आहे। हलिया अचिजो। 5-8 साल जेका तव्हांजी बाक़ी ज़िंदगी आहे, 70-80 सालनि जो इहो इसराइली बादशाह आहे हींअर नेतन्याहू, वधीक केतिरो जीअंदो? 5-8 साल ॿिया, भला 20 साल जियूंसि, 100 साल नेठि तलाह वटि वेंदो। पोइ हिकु हिकु जो अलाह ताला हुन खां हिसाब वठंदो। छॾींदो असांखे बि कोन्हे जेकॾहिं असां ज़ालिम खे रोकण जी कोशिशि न कई ऐं अखियूं बंदि करे चुप वेठा रहियासीं त पोइ रिआयत असां सभु कोन कंदो अलाह ताला। सिर्फ़ु ईमान वारा थी करे इन ख़ुशफ़हमी में न हुजूं त असांजे लाइ जन्नत ठही ई पई आहे। चाहे हिते हुनजी चमचागिरी करे कुझु बि मालो दौलत हासिल करियूं, पर आहियूं त नबी जी उमत, माफ़ी त मिलणी ई आहे। जन्नत त ठही असांजे करे आहे। इहा तव्हांजी वॾे में वॾी ख़ुशफ़हमी हूंदी। ऐं ईमान वारो, तव्हां हिकु बहितरीनु उमत आहियो जंहिंखे माण्हुनि जे लाइ पैदा कयो वियो आहे। कुंतुम ख़ैर उम्मतिन, अलाह ताला फरमाए थो तव्हां हिकु ख़ैर वारी उमत आहियो। इहो तमामु वॾो लक़ब आहे जेको अलाह ताला हिन आख़िरी नबी जी उमत खे ॾिनो आहे। पर उन सां अलाह ताला 2 कम ॾिना आहिनि, 2 वॾियूं ज़िमेवारियूं ॾिनियूं आहिनि। इहे ज़िमेवारियूं पूरियूं कंदो त अलाह ताला फरमाए थो त पोइ तव्हांखे हीउ लक़ब मिलंदो। पोइ तव्हां हिन लक़ब जा हक़दार आहियो। जेकॾहिं इहे 2 कम तव्हां न कया त पोइ तव्हां उमत त हूंदो पर ख़ैर बाक़ी न हूंदो। पोइ ख़ैर वारी उमत तव्हां न हूंदो। 2 कम कहिड़ा आहिनि? तव्हां नेकीअ जो हुकुम ॾियो था ऐं बुराईअ खां रोकियो था। दुबारा इन ई सूरत जी 2-3 आयतुनि खां पोइ अलाह ताला वरी हुकुम थो फरमाए। इहो लक़ब तव्हांखे तॾहिं मिलंदो त जॾहिं तव्हां नेकी जो हुकुम ॾींदव ऐं बुराई खां रोकींदव। अलाह ताला फरमाए थो मूं तव्हांखे पैदा कयो आहे ॿियनि जे लाइ। बाक़ी ॿियूं जेके बि मज़ाहिब आहिनि उहे हर को पंहिंजे लाइ पियो जीए, पर मुसलमाननि जे लाइ अलाह ताला फरमाए थो त सिर्फ़ु पंहिंजे लाइ न पियो जीए, ॿियनि जे लाइ बि जीए पियो। मूं तव्हांखे ॿियनि जे लाइ बि पैदा कयो आहे ऐं अलाह ते ईमान आणियो था। जेकॾहिं अहिड़े किताब ईमान आणीनि हा त संदन लाइ कहिड़ो न सुठो हुयो। उन्हनि में के मोमिन बि आहिनि, पर उन्हनि मां घणा नाफ़रमान आहिनि। हुननि जी अक्सरियत ई बदकारनि जी आहे। उन्हनि में सुठा नेक बि आहिनि। पर तव्हांजो जेको कमु आहे त तव्हां पंहिंजी सुतल उमत खे जाॻायो। अफ़ज़ल जिहाद ज़ालिम बादशाह जे अॻियां हक़ ॻाल्हि रखणु आहे। मोमिन जो किसो अची वेंदो जॾहिं हुन फ़िरौन जे अॻियां जुर्रत करे बीह करे हुन ख़िताब कयो आहे। हुन वॾी हिमत जो कमु कयो हो हुन मोमिन। उनजो बि किसो पढ़ंदासीं, अॻियां अची वेंदो। असांखे उहो मोमिन थियणो आहे। ज़ालिम जे अॻियां आवाज़ त उथारियूं घटि में घटि, छो इहे ज़ालिम बि क़यामत वारे ॾींहुं गॾु थींदा। पोइ उते अलाह ताला असांखां बि पुछंदो, छा तो आवाज़ उथारियो? छा तो उनखे ललकारियो? छा सुतो पियो हो, हीउ ज़ुल्म पियो बर्पा करे, तो हुनखे यादगिरी ॾियारी? यानी फ़िरौन थी वियो हो त छा तो मूसा वारो कमु कयो? त घटि में घटि असां अलाह जे ॾाढो चई त सघूं त अलाह ताला बिल्कुलु मूं कोशिशि कई। मां हिन क़ुर सिंधी में बि रिकॉर्ड कयो, उर्दू में बि रिकॉर्ड कयो, जेतिरो पुॼी सघियो कोशिशि ज़रूरु कईसीं। पोइ हाणे अलाह ॼाणे ऐं हू ज़ालिम ॼाणे। पोइ अलाह ताला फरमाए थो मां ज़ालिमनि सां मोहबत नथो कयां ऐं न ई मां ज़ालिमनि खे रिआयत ॾींदुसि। उन ॾींहुं उन्हनि खे गीले जहन्नम में उछालींदुसि मां। क़ुर जी रिकॉर्डिंग जो बि मक़सदु सिर्फ़ु इहो ई आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली रज़ी ताला अन्हु खे फरमाइनि था त ए अली, अगरि हिकिड़ो इंसान बि तुंहिंजे करे सिरात मुस्तक़ीम ते अची वञे, हिदायत वारो थी वञे, त इहो तुंहिंजे लाइ 100 सुर्ख़ उठनि खां वधीक बहितर आहिनि, वधीक अफ़ज़ल आहिनि। असां ॿिन्ही लालच में आहियूं त अगरि को इंसानु असांजे करे सिरात मुस्तक़ीम ते अची वञे, हिदायत वारो थी वञे, इहो इनाम असांखे बि हासिलु थी वञे। कोशिशि ऐं उमेद इन में आहियूं अलाह असांखे कामयाबु फरमाए। ऐं अगरि को जेको नथो मञे पाण पंहिंजी ज़िद ऐं पंहिंजी जहालत जे करे, त उन सां मामिलो ॾाढो ॾुखियो थियण वारो आहे। हिकिड़े हदीस में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त मां तव्हांखे तव्हांजी चेलुनि खां पकिड़े पकिड़े दोज़ख जे खॾे खां कढां पियो ऐं पोइ बि तव्हां उन में किरंदा किरंदा पिया वञो। छो जो हाणे तव्हां क़यामत को नबी कोन ईंदो, पर नबियुनि वारी ज़िमेवारी, नबियुनि जा जेके कम आहिनि असां उम्मत मुसलमान ते रखी आहे।
इहे थोरी तकलीफ़ या ईज़ा खां सवाइ तव्हांखे ॿियो को बि नुक़सानु हरगिज़ न पहुचाए सघंदा। ऐं जेकॾहिं जंग कंदा त तव्हांखे पुठी ॾेई भॼंदा, पोइ उन्हनि जी किथां बि मदद न कई वेंदी। इहे यहूदी ऐं ईसाई इहे तव्हांखे का बि तकलीफ़ नथा पुॼाए सघनि, थोरी तकलीफ़ खां सवाइ तव्हांखे वधीक नुक़सानु पुॼाए ई कोन था सघनि। ऐं पहिरीं ॻाल्हि त हू तव्हां सां विढ़ंदा कोन, हू बुज़दिल आहिनि, हू दुनिया जा हरीस आहिनि, मौत खां टिॼनि था। मथां आयत हदीस अची वई आहे त इहे सभु हींअर तव्हां में आहिनि ख़ूबियूं, तंहिंजे करे तव्हांजी तादाद घणी हुजण जे करे बि तव्हां ज़लील आहियो पूरी दुनिया में। ही हुननि जूं सिफ़तूं आहिनि जेके दुनिया सां मोहबत करण वारा ऐं मौत खां टिॼण वारा आहिनि। त अलाह फरमाए थो हू तव्हां सां विढ़ंदा ई कोन, खुली तव्हांजे साम्हूं ईंदा ई कोन। अगरि उहे विढ़ंदा त किलनि जे पुठियां खां लिकी लिकी गोरियूं हलाईंदा, बम मिज़ाइल ड्रोन जे ज़रिए तव्हां ते हमिलो कंदा, जे हुननि खे कुझु बि न थिए, तव्हांजो नुक़सानु थिए। इहा ज़रूरत आहे ईरान खे, जो हुननि ते बमबारी थिए बि पई, पर ख़ुदि शहीद थियनि पिया, पर जवाबी कार्रवाई में हुननि खे जहनम वासिल बि कनि पिया। मुसलमाननि खे सम्झणु घुरिजे त पाण में इतिहाद क़ाइमु कनि। जॾहिं मुसलमाननि जो इतिहाद थी वियो त हू अॻु में ई ख़तमु थी वेंदा, कॾहिं बि अखि खणी कोन ॾिसंदा मुसलमाननि ॾांहुं। ही यहूदी जिते बि रहिया उते मथनि ज़िलत जी मार पई, खेनि किथे अलाह जी मुहाबे, किथे इंसाननि जे हथां पनाह मिली आहे। पंहिंजे अलाह बि हुननि जी मदद कंदो हो जॾहिं हू उन वक़्त जा मुसलमान हूंदा हुआ। जॾहिं हू नाफ़रमान थी विया, अलाह जी रहमत हुननि तां हटी वई, अलाह हुननि जी मदद करणु छॾे ॾिनी। हाणे हू माण्हुनि जे सहारे वेठा आहिनि। पूरी ईसाई जेका बि उमत आहे हींअर, उहा हिननि जे पुठियां बीठी आहे, यहूदियुनि जी मदद जे पुठियां उहा ई आहे। यहूदियुनि खे ईसाइयुनि जो सहारो हासिलु आहे। जेकॾहिं ईसाई हिननि जो साथ ॾियणु छॾे ॾियनि त यहूदी आहिनि केतिरा, ॻण बि एतिरा ई त आहिनि। यहूदी तमामु बुज़दिल तरीन क़ौम आहे। यादि रहे त हिननि हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे बि जवाबु ॾिनो हो त असां कोन विढ़ंदासीं, तूं ऐं तुंहिंजो रब वञी विढ़ो। अलाह ताला उन्हनि ते शुरू खां वठी मथां लानत विझी छॾी आहे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए चुका आहिनि त मुंहिंजी उमत बि इन्हनि यहूदियुनि जहिड़ी पैरवी कंदी, अखियूं बंदि करे उन्हनि जहिड़ी पैरवी कंदी। अगरि यहूदियुनि मां बि को इंसानु ॻोह जे घर में दाख़िल थियो त ही बि मुंहिंजी उमत वारा बि दाख़िल थींदा। अफ़सोस आहे असां बि अॼु उन्हनि जे पुठियां ई लॻा आहियूं। वजह दुनिया जी मोहबत, माल दौलत जी मोहबत, मौत जो ख़ौफ़, बसि इन खां अलावा ॿी का वजह कोन्हे। उहे अलाह जे गज़ब हेठि अची चुका आहिनि। मोहताजी, बदहाली, कम हिमती हिननि ते मुसलत कई वई आहे। अफ़सोस आहे असां ते बि इहा मुसलत कई वई आहे, छो जो असां ॿिन्हिनि जे पुठियां ई त हलिया आहियूं। इहो सभु इन करे आहे जो उहे अलाह जी आयतुनि जो कुफ़ुर कंदा रहिया ऐं नबियुनि खे नाहक क़तल कंदा हुआ। इहो इन करे बि जो हू नाफ़रमानी कंदा हुआ ऐं हू हदूं लताड़े चुका हुआ। असांजे हालत अलाह रहम फरमाए। सभु अहिड़े किताब हिकु जहिड़ा बि न आहिनि, उन्हनि मां हिकु जमायत सिधी राह ते क़ाइमु आहे। हू राति जो उथी रब जूं आयतूं पढ़नि था ऐं उहे सर्ब सजूद थियनि था। हू सजदा करण वारनि मां बि आहिनि। कॾहिं बि को 100% बुरो न थींदो आहे, उन्हनि में सुठा बि मौजूदु हूंदा आहिनि। अक्सरियत उन्हनि जी बुराइयुनि जी आहे, अक्सरियत उन्हनि में बुरा मौजूदु आहिनि, पर अलाह फरमाए थो उन्हनि में सुठा बि आहिनि जेके राति जो सजदा बि कनि था, मुंहिंजी ॻाल्हियुनि ते अमल बि कनि था, अलाह जी आख़िरत जे ॾींहं ते ईमान आणनि था, नेकीअ जो हुकुम ॾियनि था, बुराइयुनि खां रोकी नथा ऐं चङनि कमनि करण में अगराई कनि था। ऐं उहे साले ऐं नेक माण्हुनि मां आहिनि। ईसाइनि में राहिब हूंदा हुया, हिकिड़ो राहिब बि हुयो जंहिंजो नालो मूंखां हींअर विसरी वियो आहे। उन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नंढपिण में, यानी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नंढपिण में नबी खे सुञाणे वरितो त तव्हां अलाह जा आख़िरी रसूल आहियो। हिकिड़ो ॿियो राहिब बि हुयो जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पहिरीं वही नाज़िल थी आहे ऐं जॾहिं पाण सख़्तु कपकपी जी हालत में हुआ त हज़रत ख़दीजा रज़ियल्लाहु ताला अन्हा उन्हनि खे वठी वई आहे हे राहिब ॾे। उन राहिब सुञाणे वरितो त तव्हां वाक़ई अलाह जा रसूल आहियो ऐं तव्हां सां कहिड़ियूं कहिड़ियूं तकलीफ़ूं पेश ईंदियूं, ए काश मां उन वक़्तु जीअरो हुजां त मां तव्हांजो साथ ॾियां। अहिड़ा राहिब ईसाइनि में मौजूदु हुआ। उन्हनि जो वसफ़ अलाह ताला हिते बयानु पियो फरमाए त अहिड़ा बि नेक माण्हू उन्हनि में मौजूदु हुआ ऐं उहे जेका बि नेकी कंदा तंहिंजी हरगिज़ बेक़दरी न कई वेंदी ऐं अलाह परहेज़गारनि खे चङी तरह ॼाणे थो। बेशक जिन कुफ़ुर कयो तिन खां हरगिज़ न की संदन माल, न की संदन औलाद अलाह जे अज़ाब खां कुझु बि टारे सघंदा ऐं उहे दोज़खी आहिनि ऐं हमेशह मंझसि रहण वारा हूंदा। तव्हां मतां ने ख़ुशफ़हमी में हुजो त तव्हांजो माल दौलत, तव्हांजो औलाद, तव्हांजा मिट माइट, तव्हांजा की चङा मुड़ुस तव्हांखे अलाह खां बचाईंदा। न केर बि तव्हांजे कमु कोन ईंदो जीअं अलाह तव्हांजी पकड़ करे त। कमु अचण वारा तव्हांजा नेक ऐं माल आहिनि, यकीनन उहे ईमान आणण खां बाद में आहिनि। क़ुर में बार बार वज़ाहत थी अचे जिन ईमान आंदो ऐं नेक कमु कया कामयाबी आहिनि। हू जेकी बि हिन दुनिया जी ज़िंदगीअ में ख़र्च कंदा आहिनि उनजो मिसाल उन्हीअ हवा वांगुरु आहे जंहिंमें पारो हुजे, सख़्तु सीउ हुजे ऐं उन्हनि माण्हुनि जी पोख ते किरे जिन पंहिंजो पाण ते ज़ुल्म कयो हुजे। तेज़ हवा, थधी हवा उन्हनि जी फ़सुल ते किरे त उनखे सॼो ख़तमु, तबाह, बर्बादु करे रखंदी ऐं इहो उन्हनि जी पोख खे साड़े बर्बादु करे छॾे।
अलाह त उन्हनि माण्हुनि ते ज़ुल्म न कयो आहे, पर हू पंहिंजो पाण ते ज़ुल्म कनि था। ए ईमान वारो, पंजनि खां सवाइ ॿिए कंहिंखे पंहिंजो राज़दार न बणायो, यानी पंजनि मुस्लमाननि भाइरनि खां सवाइ ॿिनि खे पंहिंजो राज़दार न बणायो, ॿिनि खे तव्हां पंहिंजा राज़ न ॿुधायो। ॿिनि मां मुराद यानी हिते यहूदी ऐं ईसाई आहिनि। शुरू खां वठी यहूदी ऐं अंसार मुसलमान मदीने में रिहाइश पज़ीर हुआ। अंसार मां यानी औस ऐं ख़ज़रज जा क़बीला मदीने में रहंदा हुआ। उन्हनि जूं पाण में दोस्ती हूंदियूं हुयूं। नेकी जी नियत सां इहे औस ऐं ख़ज़रज वारा अंसार इन्हनि यहूदियुनि खे उहे अलाह जूं आयतूं ॿुधाईंदा हुआ, पर हू बदबख़्त छा कंदा हुआ, हू उन्हनि मां दुश्मनी वारा कम वठंदा हुआ। हू मुसलमाननि ते उहे अप्लाई कंदा हुआ। हू उन मां चाहींदा हुया त कीअं मुसलमाननि खे नुक़सानु पहुचायूं। हू तव्हांखे नुक़सानु पहुचाइण में कॾहिं बि घटिताई नथा कनि। हू त उहो घुरनि था त तव्हां तकलीफ़ में हुजो। बेशक संदन बुग़्ज़, संदन दुश्मनी संदन वातन मां ज़ाहिर थी चुकी आहे, ऐं जेको साड़ ऐं कीनो उन्हनि जे सीननि में लिकल आहे सो त अञा बि तमामु वॾो आहे। तव्हां हुननि महसूसु कयो हूंदो हो जेको ॻाल्हाइनि था त उन जे ॻाल्हाइण मां ई केॾी दुश्मनी पई ज़ाहिर थिए, पर जेका दुश्मनी इन्हनि जी दिलयुनि में अलाह ताला फरमाए थो लिकी पई आहे, उन्हनि जो त तव्हांखे अंदाज़ो बि कोन्हे। हू अंदरि सड़नि वेठा त असां कीअं तव्हां मुसलमाननि खे तकलीफ़ ॾियूं। हू तव्हांखे तकलीफ़ में ॾिसंदे ख़ुशियूं था मल्हाइनि, जीअं अॼु फ़लस्तीन जे कैदियुनि ते हुननि सज़ाए मौत जो कानून पास कयो आहे, त हू यहूदी शराब पिया पीअनि, ख़ुशियूं था मल्हाइनि त असां हिननि खे सज़ाए मौत ॾींदासीं। इहो साॻियो ई कमु हिननि जो शुरू खां रहियो आहे। मुसलमाननि जा सख़्तु 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 दुश्मन आहिनि इहे यहूदी बदबख़्त। बेशक असां तव्हां लाइ निशानियूं खोले खोले बयानु कयूं आहिनि, जेकॾहिं तव्हां अक़ल खां कमु वठो। छा अञा बि तव्हां अक़ल खां कमु न वठंदव? छा तव्हां मुसलमानो मुंहिंजो क़ुर पढ़ियो ई न आहे छा? या तव्हां इहो सम्झी वेठा हो त अॼु खां 1450 साल पहिरीं बसि क़ुर आयो त उन वक़्तु महदूद थी वियो, बसि उन वक़्त जा जेके यहूदी हुया सा हुआ, अॼु वारा न आहिनि। छा इहो क़ुर अॼु लागू नथो थिए छा? छा पढ़ो था त सिर्फ़ु अरबी पढ़ी था छॾियो ऐं सम्झो कोन था? छा इहे आयतूं तव्हां हज़म नथा करियो छा? ए ईमान वारो, अव्हां उहे आहियो जेकी हिननि सां मोहबत करियो था, पर हू तव्हां सां ज़रे बराबरि बि मोहबत नथा कनि। अव्हां सभिनी किताबनि खे बि मञो था, ऐं जॾहिं हू अव्हां खे मिलनि था मुनाफ़िक़ीअ तौरु चवनि था त असां बि ईमान आंदो आहे, पर जॾहिं अव्हां खां जुदा थियनि था त गुस्से ऐं कावड़ मां पंहिंजियुनि आङुरियुनि खे चक पाइनि था। एॾी कावड़ आहे उन्हनि खे, ऐं तव्हां उन्हनि मां हमदर्दी रखे वेठा आहियो त हू तव्हांखे कमु ईंदा। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त न रुॻो आङुरियूं चॿाड़ियो, पर पंहिंजी कावड़ में वञी मरो। बेशक अलाह त सीननि जे ॻुझनि खे चङी तरह ॼाणंदड़ आहे। ख़बर न आहे हिन खां वधीक सख़्तु आयतूं ॿियूं कहिड़ियूं अचनि, ॿियूं कहिड़ियूं आयतूं हूंदियूं जेके मुसलमाननि खे जाॻाए सघंदियूं, जेके मुसलमाननि खे ॿुधाए सघंदियूं त इहे तव्हांजा दुश्मन आहिनि, उन्हनि सां यारियूं दोस्तियूं न रखो। ऐं मोमिनो, तव्हांखे जॾहिं बि का चङाई रसे थी त उन्हनि खे बुरी लॻे थी, ऐं जॾहिं अव्हांखे का तकलीफ़ पहुचंदी आहे त हू ख़ुशि थींदा आहिनि। ऐं जेकॾहिं तव्हां सब्र खां कमु वठंदो ऐं तक़वा इख़्तियार कंदव त संदन को बि फ़रेब अव्हांखे न ॾुखोईंदो। पोयां बि अची वियो आहे त नमाज़ ऐं सब्र खां मदद वठो। हिते अलाह ताला फरमाए थो त छा खां मदद वठो? सब्र खां ऐं तक़वा खां। तक़वा माना अलाह खां डरियो, परहेज़गारी इख़्तियार कयो, अलाह जो हुकुम मञियो, सब्र खां कमु वठो। हींअर तव्हां ते अज़ाब कनि पिया फ़लस्तीनियुनि ते, ईरानियुनि ते, शाम ते, मिस्र ते, या ॿिया जेके मुसलमान आहिनि उन्हनि ते ज़ुल्म पिया कनि, त तव्हां सब्र बि करियो। सब्र त उहो ई कंदा वीचारा जिन ते ताक़त कोन्हे का। असांखे सब्र जी कोन्हे हुकुम, असांखे आहे त असां उन्हनि जी मदद करियूं। सूरह निसा में अचे थो त हू कमज़ोर औरतूं ॿार मूंखे पुकारीनि था, ऐं अलाह ताला वरी असांखे थो चए त तव्हां छो नथा निकिरो उन्हनि जी मदद जे लाइ? छा तव्हांजूं टंगूं भॼी पियूं आहिनि? तव्हां हथनि खां माज़ूर थी विया आहियो? छा तव्हां शहादत जो रुतबो विसारे चुका आहियो? छा तव्हांखे जन्नत जी तलब कान्हे का जो तव्हां निकिरो कोन था? छा दुनिया में ई सफ़ा तव्हां ईअं मसरूफ़ थी विया हो? आख़िर कहिड़ी वजह आहे जो तव्हां न पिया निकिरो? सब्र त उहे कंदा जेके उते फाथा पिया आहिनि, ऐं तक़वा बि इख़्तियार करणी आहे। त अलाह ताला फरमाए थो जॾहिं तव्हां इहे ॿई कम कंदव त हू तव्हांखे कुझु बि नुक़सानु कोन पुॼाए सघंदा, का बि तकलीफ़ तव्हांखे कोन पुॼंदी। ऐं यकीनन जेकी कुझु हू कनि था, अलाह उन खे घेरो करे रखियो आहे। अलाह ताला ॼाणे थो, अलाह ताला हर शइ महफ़ूज़ करे छॾी आहे। हे बि फ़रिश्तो लिखे पियो, हे बि लिखे पियो। अलाह वटि अञा ख़बर न आहे कहिड़ो वॾो रिकॉर्ड मौजूदु आहे। तव्हां वटि त अञा थोरी मामूली टेक्नोलॉजी आहे, अॼु मोबाइल आहे, कैमरा आहे, तव्हां रिकॉर्ड करियो था। अलाह वटि जेका टेक्नोलॉजी आहे कंहिंखे का ख़बर ई कान्हे का। उन ॾींहुं जॾहिं बंदो पेश कयो वेंदो उन जे अॻियां, त सॼो अमालनामो ख़ुदि सूरह बनी इसराइल में अचे थो त उन जी ॻिची मां कढियो वेंदो ऐं उन ते पेश कयो वेंदो त पढ़ पंहिंजे अमालनामे खे। अॼु तूं पाण पंहिंजो हिसाब किताब करण जे लाइ काफ़ी आहीं। लटकियो त पियो आहे, नज़र कोन थो अचे, कीअं निकिरंदो इहो अलाह ख़ूब ॼाणे थो। अलाह असांखे ऐं तव्हांखे सम्झ अता फ़रमाए, हिन क़ुर खे सम्झी अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।
क़ुरान ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।